वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तो के या ख़बर आहे तो तुझे भाउ साले सा मां केड़ो अशर करे रहियो आहियां, उही हुन जे खिलाफ केड़ो प्लान तो ठाहियां। ख़बर आहे तोखे? कलाक ॿिनि खां पोइ तूं हिते ई हूंदे ऐं तोसां गॾु मुंहिंजो माण्हू तरसियल हूंदो, ऐं पोइ उहो तुंहिंजो भाउ साले खे चवंदो तोखे अगवा बिजार ख़ान जे माण्हू कयो आहे। साईं तव्हां का इमरजेंसी वारी सिचुएशन ॾिसो त असांखे हुकुम कजो, साबू हर वक़्तु तव्हां लाइ हाज़िर आहे। साबू मूंखे नथो लॻे त को ख़ान बहादुर खे मज़ामत जो मौक़ो बि मिले, पर वरी बि एहतियात में को हर्ज न आहे। ऐं साबू मूंखे एहतियात घुर्जे। हाणे रुगो बिजार ख़ान जे फ़ोन जो इंतज़ारु आहे। पहिरीं बिजार ख़ान जो फ़ोन ईंदो ऐं उन खां पोइ साले जो लाश ईंदो। मूं बिजार ख़ान खे अॻुवाटी थी छॾियो। साले मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे, हुनजो लाश न रोकजांइ। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।